मोरो असांजे रिपोर्टर रियाज़ अली कलूड़ जी रिपोर्ट मूजिबि पाक अफ़गान छिकताइण बैदि मोरो पुलिस पारां मोरो शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सर्च ऑपरेशन कयो वियो। डिवाइस ज़रिए अफ़गान पनाहगीरनि जी जांच कई हुई, जॾहिं त मोरो शहर में मेन रोड, गुजरो रोड, दर्स रोड ऐं बाईपास जे मुख़्तलिफ़ दुकाननि ऐं होटलनि ते सर्च ऑपरेशन कयो वियो। इन मौक़े ते SHO मोरो इम्तियाज़ अली खावड़, SHO दर्स अली नवाज़ शाणी ऐं SHO लगारी शाहिद जामरो जो चवणु हुयो त SSP नौशर फ़िरोज़ मीर रुवल ख़ान खोसो जी सख़्त हिदायतुनि ते मोरो शहर अंदरि मौजूदु अफ़गानी पठाणनि जी जांच जारी आहे, जॾहिं त मोरो शहर जे शहरीनि खे पुन अफ़गानी पनाहगीरनि खे पकड़ण में मददगार ऐं सहकार लाइ तावान जी अपील कई वई आहे।